रहे सदा सिंधु जी चोली मारवड़न जी मिठड़ी बोली रहे सदा सिंधु जी चोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली गूंजन औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सिंध में सकाफ़त जा ॾींहं 4 डिसंबर जे हवाले सां जेको सकाफ़ती ॾींहुं मल्हायो वेंदो उनजे लाइ लाड़काणे में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते स्टॉल क़ाइमु कया विया आहिनि जिते सिंधी टोपी अजरक उन खां पोइ सकाफ़त जा जेके ड्रेसियूं आहिनि उहे रखी वियूं आहिनि। अचो हितां जे ख़रीदारनि खां ऐं जेके स्टॉल हलनि था उन्हनि खां व्यू वठूं त केतिरी ख़रीदारी थी थिए ऐं केतिरो उन में जोश आहे इन ॾींहुं मल्हाइण जो। डिसंबर खे तव्हां कीअं ॾिसंदा कहिड़े नोएस सां ॾिसो था उन ॾींहं खे? 4 डिसंबर जेको ॾींहुं आहे त जेको असां सिंधियुनि लाइ ॾाढो फ़ख़्र जो ॾींहुं आहे। छाजे लाइ जो केतिरियूं क़ौमूं आहिनि जंहिंजो को सकाफ़ती ॾियारो न आहे। असांजो जेको सकाफ़ती ॾियारो आहे इहो काफ़ी पुराणो आहे। 5000 साल खां जेको आहे इहे सिंध जो इतमाद आहे पाकिस्तान साईं। बिल्कुलु सिंध जे माण्हुनि में शौर बि आयो आहे। इहे सकाफ़त जेको आहे त घणनि सालनि खां वठी मल्हाईंदा अचूं था, पर हींअर हिन चकर कुझु जेको आहे बारिशुनि जे करे ॿोॾि मुतासिर ॿाहिरि असांजा थिया हुआ उन्हनि सां असां गॾु ऐं सादगीअ सां सुहिणे तरीक़े सां मल्हाईंदासीं, उन्हनि सां गॾिजी मल्हाईंदासीं ऐं हू बि असां सां गॾिजी मल्हाईंदा। अच्छा, टोपी जे पैकेज में आहे या हिनजी मुख़्तलिफ़ रक़म? हे मुख़्तलिफ़ रेट आहे। टोपी जेका 150 जी असां 100 में था हलायूं, 200 वारी 150 में था हलायूं, 250 वारी जेको 200 में था हलायूं। असां इन खे ॾाढे मल्हाईंदा आहियूं जो अॻे खां वॾनि खां वठी असांजो हे रुझान हलंदो अचे टोपी ॾे जो। विच में ख़तमु थी वियो हो अली काज़ी जो असां शुक्रगुज़ार आहियूं जो असांखे हीअ असांखे रुझान वरी उनखे ॿीहर रिप्लाई कयईं ऐं हलायईं। असां सभु ख़ुशि आहियूं इन ॻाल्हि में जो हिते टोपी पाए करे पाण मुतफ़िक़ थींदा आहियूं, ॿाहिरि थींदा आहियूं ऐं जे हर शइ ख़रीद कंदा आहियूं। छाजे करे GSN सदा ॾिए असां सिंधी माण्हू हर साल जीअं हिन साल बि 5 डिसंबर सकाफ़ती ॾियारो आहे असां सिंधियुनि जे लाइ हिकु अज़ीम ॾींहुं आहे। असां हिन ॾियारे खे ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं। सिंधी टोपी ऐं अजरक पाए दुनिया खे ॾेखारींदा आहियूं त असांजो ही कल्चर आहे सिंध जो जेको सदी अॼुकल्ह जो न पर सदियुनि खां जेको हलंदी थी अचे रस्म, उहा ई रस्म असां अॼु ताईं उहा ई रस्म खे उजागर कंदा पिया आहियूं। ऐं हीअ ईद मां करे मल्हाईंदो आहियां। बिल्कुलु हिन ते मां 2 जोड़ा ठाराया अथमि ऐं मां हीअ टोपी बि तक़रीबन खणंदो आहियां। जेके ग़रीब माण्हू स्कूल माण्हू आहिनि तक़रीबन मां हाणे वेंदो उन्हनि में वञी मां पाराईंदो वञी। मां हिन महिल मां हिन साईं सां ॻाल्हाइण आयो आहियां जेको 100 टोपी वठंदो मां रिआयत में ॻाल्हि पोइ लले थी मां पर साईं अॻ में मां खई हुअमि। हिन सिंधी क़ौम लाइ पैगाम इहो आहे त तव्हां पाण थोरी तब्दीली आनियो ऐं वॾेरनि जे हिननि जे कॾ न लॻो। कोशिशि कयो हिन खां बचो। असांखे घणो ग़ुलाम कयो आहे। कोशिशि कयो पाण में मुड़ुस माण्हू थियो कंहिंखे पंध ते निकिरी पऊं, न त धकिजी वेंदासीं। ईअं न थिए त वक़्तु निकिरी वञे त पोइ असां हथु हणूं। आयाद वांगुरु त आयाद हुई का सिंध ऐं सिंध वासियुनि जी ॿोली भुराइजी वञूं। नाज़रीन हिन स्टॉल में मुख़्तलिफ़ जेके नौजवान आहिनि यंगस्टर आहिनि या ओल्ड आहिनि पुराणा आहिनि उन्हनि ख़रीद फ़रोख़्त कई आहे टोपी अजरक जी ऐं सिंधियुनि जो। असां सिंधियुनि जो असांजो चवणु आहे त हीअ असांजो जेको 4 डिसंबर ॾींहुं आहे इहो ईद खां वधीक माना रखे थो छो जो इन ते असां एकता ॾींहुं मल्हाईंदा आहियूं, हिक ॿिए सां मज़बूत थियण जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। सिल्वर चांहि ऐं बि सिंधियूं मुंहिंजी सिंधी लाड़का।